अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी शीशे जी हिकिड़ी बोतल खे डेकोरेट करण जो तरीक़ो। एक शीशे की बोतल को डेकोरेट करने का तरीका मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। टाइम बचाने के लिए मैं थोड़ा सा काम कर चुकी हूँ कि इस ग्लू के साथ, ये क्राफ्ट ग्लू मैं हमेशा यूज़ करती हूँ, इसके साथ ये सुतली है मेरे पास, इसको मैं इस पे लिपेट चुकी हूँ। आप देख सकते हैं कि तकरीबन 2 इंच या 2.5 इंच के करीब मैंने इसके नीचे ये सुतली का एक पूरा पीस बना लिया है, और यहाँ पे एक आधा इंच के करीब ऊपर, 1 इंच छोड़ के आधा इंच ऊपर। ठीकु आहे, तव्हां ॾिसो पिया त हीअ सुतली ये ढेरो हुयो मूं वटि, हाणे थोरो बचियो आहे। ऐं हीअ क्राफ्ट जी ग्लू मां हमेशह यूज़ कंदी आहियां, सभिनी खे ख़बर आहे। ऐं हीअ मां हिन ते 2-2.5 इंच हेठां तरे खां मां हुन बोतल ते हीअ सुतली वेड़े चुकी आहे हिन ग्लू सां। ठीकु आहे, ऐं उनखां पोइ 1 इंच खनि विच में छॾे वरी अधु इंच जेतिरो मूं मथे तक़रीबन 4 हिनखे मूं वकड़ ॾिना आहिनि सुतलीअ जा, त हीअ मूं हिन जो बॉर्डर ठाहियो आहे। हाणे असां हिनखे कंदासीं पेंट करण जे लाइ मूं वटि ही एक्रेलिक पेंट्स आहिनि, गोल्डन ऐं कॉपर। ही गोल्डन ऐं कॉपर आहे, ही पेंट्स आहिनि मूं वटि। ऐं मां 2 ब्रश खया आहिनि, ही वेक्रो ब्रश खयो आहे हिन वॾे सरफेस खे पेंट करण लाइ, ऐं ही थोड़ो मुझे पुराणो ऐं रफ ब्रश आहे, त इहो मां हिन सुतली जे मथां पेंट कंदसि इन सां। ठीक है, ये 2 ब्रशेज हैं मेरे पास। ये जो चौड़ा वाला है, इससे मैं इस बड़े सरफेस को पेंट करूंगी, और ये थोड़ा सा मेरा पुराना और थोड़ा रफ सा ब्रश है, इसके साथ मैं इस सुतली के ऊपर पेंट करूंगी। पेंट्स जो हैं वो मेरे पास एक्रेलिक पेंट्स हैं, कॉपर और गोल्डन। उसके साथ साथ पानी भर के ज़रूर रखना है ब्रश साफ करने के लिए, और एक पुराना नरम सा कपड़ा होना चाहिए जिससे आप अपने ब्रश को सुखा सके, खुश्क कर सके। तो सबसे पहले इस सुतली के ऊपर मैं गोल्डन पेंट कर रही हूँ, क्योंकि इसका कलर भी जो है वो नेचुरली थोड़ा सा लाइट गोल्डन है। ठीक है, तो जब मैं इसके ऊपर गोल्डन लगाऊंगी तो वो इसके ऊपर ज़्यादा अच्छा लगेगा। तो ही सुनहरी रंग, ही गोल्डन रंग मां हिन सुतली जे मथां कयां थी। सभिनी खां पहिरियों ब्रश आलो करे कपिड़े सां थोरो साफ़ कंदासीं असां हिनखे, ऐं पोइ ब्रश ते कढंदासीं पेंट। सॉरी, इलाही निकिरी वियो। सो हीअ असां हणूं था हिन ते, ऐं इलाही बि निकिरी वियो त को मसइलो न आहे, छो त यूज़ त बहरहाल हर हाल में थींदो। त असां हिन सुतलीअ खे गोल्डन जेको आहे पेंट सां पेंट करे वेंदासीं, सो जीअं हिन में थोरी चमक अचे। ऐं हिन ते हल्को बि पेंट अगरि कयोसीं त हिन ते नज़र अची वेंदो, छो त हिन जो पंहिंजो बि कलर थोरो अहिड़ो ई आहे, किथां रहिजी वियो त कुझु ख़ासि फ़र्क़ु न पवंदो। ऐं हीअ मूं पेंट हिन जे मथां हयो आहे, पेंट मैंने डायरेक्ट ट्यूब में से निकाल के इसके ऊपर लगा दिया है। और अगर आप समझें कि ये ब्रश जो है मूव नहीं कर रहा, तो आप इसको थोड़ा सा पानी में डिबो सकते हैं, जैसे अभी मैं इसको डिबो रही हूँ। ठीक है, जेकॾहिं तव्हां ॾिसो त हीउ ब्रश चङी तरह सां मूव न पियो करे, त तव्हां हिनखे थोरो पाणी में ॿोड़े वठो, छो त हीअ सुतली आहे ऐं सरफेस जेको आहे उहो प्लेन नाहे, सख़्तु आहे, खोरो आहे, त इन जे मथां ई अटकी सघे थो ब्रश। तंहिंजे करे तव्हां जेकॾहिं थोरो पाणी हणंदो त को मसइलो न थींदो। ठीकु आहे, सो ही असां हिन ते करे वेंदासीं गोल्डन पेंट। ॾिसंदासीं सुकण खां पोइ हिन जो कहिड़ो इफेक्ट थो अचे। अधु पासे जो थी वियो आहे, थोरो ॿियो रहियल आहे, थोड़ा सा और रहता है अभी। इसको भी मैं पानी में ब्रश डिबो के और फिर इसको फैला रही हूँ, ताकि पहले से ये नरम हो जाए और अच्छी तरह फैल जाए, क्योंकि खुश्क सुतली पे फंस रहा है ये ब्रश, चल नहीं रहा ठीक से। सो पहिरियों खां ई मां हिन ते पेंट विझण खां पोइ ब्रश खे पाणी में ॿोड़ियो आहे, त जीअं ही चङी तरह सां स्मूथ थी वञे, छो त सुतली बि खुश्क आहे, ब्रश बि, त पोइ ही मुश्किल सां थो हले हिन जे मथां। तो अहिड़ी तरह सां हिन नंढे पैच के भी असां गोल्डन करे वेंदासीं। ये छोटा जो पीस सुतली का है, इसको भी मैं गोल्डन के साथ पेंट कर लूँगी, और नीचे भी। हाणे गोल्डन मां हिन जो कंप्लीट करे छॾियो आहे। ऐं हिन महिल सुतली जेका आहे थोरी आली थी वई आहे, छो त असां ब्रश के पानी में आलू कयोसीं, डिप कयोसीं। सुतली थोड़ी सी गीली हो चुकी है, क्योंकि हमने ब्रश को डिबोया था पानी में। तो अभी इसकी शाइनिंग कितनी आएगी ये तो सूखने के बाद पता चलेगा। जब ये ड्राई हो जाएगा और आप देखें कि इसमें जो है वो ज़्यादा चमक नहीं आ रही, तो आप एक कोट और कर सकते हैं ऊपर। ठीक है, तो जेकॾहिं सुकण खां पोइ हिन में सुतली वारे पोर्शन में घणी चमक न अचे, त तव्हां जेको आहे हिनखे हिकिड़ो कोट ॿियो करे सघो था। त हाणे ही मुंहिंजो गोल्डन जो हिन मां कमु कंप्लीट आहे। हाणे असां ब्रश के साफ़ करे रखंदासीं लाज़मी। ही ब्रश हाणे यूज़ न थींदो, पाणी मां धोई ऐं उन खां पोइ असांखे हिनखे
कपड़े सां सुकाए रखणो आहे। ये तरीका है। इस तरह आपके ब्रशेस जो हैं वो साफ़ भी हो जाएंगे और जो है ख़राब नहीं होंगे। हाणे उन खां पोइ असां यूज़ कंदासीं ही कॉपर पेंट आहे। उन में असां सभिनी खां पहिरियों ही जेको आहे विच वारो पार्ट असां कॉपर से कंदासीं। ये पार्ट हम कॉपर से करेंगे और बाकी पूरी बोतल को हम कॉपर से जो है पेंट करेंगे। तो मेरा ख्याल है कि ये जो स्पेस कम है तो मैं इसी ब्रश को ये धो के साफ़ कर लिया, मैं इसी को यूज़ कर रही हूँ। थोड़ा थोड़ा सा पेंट मैं इस पर लगा रही हूँ, आप देख सकते हैं। अभी ये मैं शो करती हूँ आपको कि डायरेक्ट ट्यूब में से हल्का हल्का सा कहीं कहीं पे मैं डॉट लगा रही हूँ। इसी को मैं फैला लूँगी और इसमें पानी बिल्कुल नहीं डालेंगे, ठीक है। हाणे असां हिन ते ॾिसो पेंट जो मुंह ते हुते हिकिड़ो डॉट ठहियो आहे ऐं इनखे ई जेको आहे ब्रश सां फैलाइणो आहे। हिनखे पाणी न हणंदासीं छो त शीशो आहे सरफेस, इन ते ब्रश जेको आहे पाणी स्मूथली हलंदो। और अगर पेंट कम पड़ गया तो थोड़ा सा हम और इसमें डाल देंगे। ये ॾिसो हिन जो ही हिकिड़ो मुंह कॉपर करे छॾियो आहे। बीच का जो हिस्सा था छोटा उसको मैंने कॉपर के साथ पेंट कर दिया है। अब हम बड़ा ब्रश यूज़ करेंगे क्योंकि सरफेस जो है वो ज़्यादा बड़ा है, इसलिए इस ब्रश को हम फिर से धोकर और ड्राई कर लेंगे। हाणे असां हिनखे हिन वेकरे ब्रश से पेंट कंदासीं। इस चौड़े ब्रश के साथ हम इसको पेंट करेंगे और थोड़ा थोड़ा पेंट जो है वो मैं इसकी सरफेस पे फैला रही हूँ और इस तरह से इसको पूरा हम ऊपर तक गर्दन तक पेंट कर लेंगे। अगर आपको इस तरह से सही ना लगे तो आप किसी छोटी प्लेट में प्याली में पेंट निकाल सकती हैं, ठीक है। मां डायरेक्ट जो है बोतल में ट्यूब में पेंट खड़ी बोतल ते हवा। जेकॾहिं तव्हांखे सही न लगे तो तव्हां कंहिं थां में कंहिं प्लेट में कंहिं नंढड़ी प्याली में इहो पेंट कढी सघो था। सो हाणे असां हिनखे हिन ब्रश सां फैलाईंदासीं, या तव्हांजी मर्ज़ी आहे त स्ट्रोक्स तव्हां ड्रिगा हणो या हीअं वेकर में गोलाई में हणो। मां हिनखे गोलाई में हणी रही आहियां। इसको मैं इस तरह गोलाई में पेंट को फैला रही हूँ। आप चाहें तो लंबाई में या इस तरह गोलाई में चौड़ाई में आप इसको फैला सकते हैं। इन सॼी बॉटल के मां पेंट करे छॾियो आहे। एक चीज़ का ख्याल रखें कि जब आप इसको पेंट कर रहे हो, मैं करके दिखा रही हूँ हालांकि मैं कंप्लीट कर चुकी हूँ, कि इस तरह से अगर आप अलग अलग से इसको करेंगे तो इस पर निशान पड़ जाएंगे। तो आप जब इसको पेंट करना शुरू करें तो ब्रश को कहीं पे भी रोकें नहीं, बल्कि इसको घुमाते जाएं, ठीक है। जेकॾहिं तव्हां ब्रश खे हिकिड़े हंधि बीहारियो त पोइ हुन ते उहे सॼा निशान ठही पवंदा, त जितां तव्हां शुरू था कयो जिते तव्हां ख़तमु था कयो ईअं हलंदा वञो ऐं मथे ताईं जेको आहे हिनखे ईअं स्मूथली चौधारी खणी वञो, ऊपर तक इसको ऐसे ही लेकर जाएं। पहले तो जो मैंने इसमें पेंट डाला था वो मैंने उल्टा सीधा करके उल्टे सीधे स्ट्रोक्स लगा के इसको फैला दिया, ठीक है। और अब जो है मैं इसको इस तरह से घुमा रही हूँ ताकि इस पर कोई भी जो है बीच में निशान न रहे। ज़्यादा से ज़्यादा जो निशान आएंगे वो ब्रश के निशान होंगे। तो मेरी ये जो बॉटल है ये कंप्लीट है। ये आप देख लें कि जब ये डेकोरेट हो जाएगी तो हम इसमें जब ये सूख जाएगा पेंट तो हम इसमें फूल सजा सकते हैं। इसको इस तरह भी बग़ैर कुछ डाले भी इसको आराम से हम डेकोरेट कर सकते हैं। तो ये हिकिड़ो ॾाढो सुहिणो लुक ॾींदी। हिन महिल अञा आली आहे त हिन जी ब्यूटी जेका आहे एतिरी खुली करे साम्हूं नथी अचे, त जॾहिं ही सुकी वेंदो त ही अञा ख़ूबसूरत लॻंदो, ठीकु आहे। त मूंखे उम्मीद है तव्हांखे मुंहिंजी वीडियो ज़रूर वणी हूंदी। अगर मेरी ये आपको वीडियो पसंद आई हो तो आप ज़रूर इसको लाइक करें, शेयर करें, कमेंट करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें ताकि मुस्तकबिल में भी मैं जो कुछ चाहती हूँ आप लोगों को सिखाना, आपके साथ शेयर करना, वो आप आसानी से देख सकेंगे। तो जेकॾहिं तव्हां चैनल सब्सक्राइब कंदो त तव्हां मुंहिंजी का भी वीडियो मिस न कंदव। जेका नई वीडियो ईंदी उहा तव्हां आसानी सां ॾिसी सघंदव। सो हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो तव्हां क़दुरु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां कंहिं कम जी शइ सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।